अस्सलाम वालेकुम नाज़रीन छा सिंध जे मशहूर रागी तुफ़ैल खान संजराणी वाकई लाडाणू करे वियो आहे। सोशल मीडिया ते ही ख़बर बाह वांगर पकड़जी रही है ऐं हज़ारे माण्हू हैरान आहिनि। पर छा ही ख़बर सच है या सिर्फ़ एक अफ़वाह? पूरी हकीकत ॼाणण लाइ वीडियो आख़िर ताईं ज़रूर ॾिसो। इन खां पहिरीं जे दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं इन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए त जीअं बर वक़्तु असांजी हर नई अपडेट सभ खां पहिरीं तव्हां वटि जल्दी पहुची वञे। दोस्तो गुज़िरियल कुझु कलाकनि खां सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ पोस्टनि में दावा कई पई वञे त सिंध जे मशहूर रागी तुफ़ैल खान संजराणी लाडाणू करे वियो आहे। हीअ ख़बर ॾिसी केतिरई मदा ॾुख ऐं परेशानी में मुब्तला थी विया आहिनि ऐं बिना तस्दीक जे हज़ारनि माण्हुनि इन्हनि पोस्टनि खे शेयर बि कयो आहे। पर कंहिं बि अहिड़े ख़बर ते यकीन करण खां अॻु इन जी तस्दीक करणु तमामु ज़रूरी हूंदी आहे, छो त सोशल मीडिया ते कॾहिं कॾहिं गैर सही ख़बरूं बि तमामु तेज़ी सां पकड़जी वेंदियूं आहिनि। दोस्तो हाणे ॿुधो असल हक़ीक़त। हिन वक़्त ताईं कंहिं बि मोतबर ज़रिए खां तुफ़ैल खान संजराणी जी वफ़ात जी तस्दीक नाहे थी। मौजूदा मोतबर इतलाउनि मूजिबि हू ज़िंदा आहे ऐं हुन जो इलाज जारी आहे। बीमारी जो सबबु हार्ट अटैक ॿुधायो पियो वञे। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अल्लाह पाक तुफ़ैल संजराणी खे जल्दी सेहतियाब करे। दोस्तो हलूं था नेक्स्ट वीडियो में, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।